दोस्तों असां जेको टंडो मोहम्मद खान ग्रीन चाय पहिरीं तव्हांखे ॿुधायो त अंदरि थी हलूं था तव्हांखे अंदरि जा मंज़र ॾेखारियूं था। बहितरीनु जेको सो ही पार्क आहे, इन वाटर स्विमिंग पूल बि आहिनि, ॿारनि जे लाइ प्ले ग्राउंड आहिनि, पुरअमन ऐं पुरसुकून माहौल आहे हिते, तमामु बहितरीनु माहौल आहे। अव्हांखे असां अंदरि जा सॼा मंज़र ॾेखारियूं था, तमामु बहितरीनु मंज़र आहिनि ऐं तमामु टंडो मोहम्मद खान मालपीड़ी जेका आहे आचर जी मालपीड़ी आहे, हैदराबाद रोड हुनजे बिल्कुलु बराबरि मां ई रस्तो अचे पियो मालपीड़ी जे भरगां ऐं हिते अचो अंदरि जा बहितरीनु मंज़र ॾिसो ऐं तफ़री जे लाइ हाणे अव्हांखे हैदराबाद कराची वञण जी का ज़रूरत कोन्हे। टंडो मोहम्मद खान अपना टंडो मोहम्मद खान अचो अंदरि घुमण जो को मार्ग कोन्हे को टंडे मोहम्मद खान में ग्रीन शहर जेको आहे आचर वारी मालपीड़ी जे वेझो बहितरीनु पार्क ठहियो आहे, तमामु भलो मज़ो ई मज़ो लॻो पियो। ईमानदारी शादियूं हुजनि, पार्टियूं हुजनि, एनजीओ जी मीटिंगूं हुजनि, हर शइ जी सहूलियत आहे। ॿारनि जे लाइ स्विमिंग पूल लॻा पिया आहिनि, अहिड़ो माग ईमानदारी किथे ई कोन मिलंदो। ग्रीन शहर तमामु बहितरीनु बैडमिंटन क्रिकेट हर रांदि जे लाइ सहूलियत मौजूदु आहे। असां त चवंदासीं रानी बाग वञण जी ज़रूरत कोन्हे, हैदराबाद कराची वञण जी ज़रूरत कोन्हे, उहे सभु ख़ूबियूं हिते मुयसरु आहिनि। ऐं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं वधि में वधि जेको हिते अचो इंजॉय करियो, पर नंढा ॿार वठी अचो, उन्हनि खे स्विमिंग करायो। गर्मी जो मौसम बहितरीनु नमूने गुज़री सघे थो ऐं जेके सियासी समाजी जेके पार्टियूं थियनि थियूं उन्हनि जे लाइ बि बाक़ाइदा तमामु बहितरीनु बंदोबस्तु हिते मौजूदु आहे। बहितरीनु नमूने ते पार्टीज़ ऐं इंतिहा सोशल ऑर्गेनाइज़ेशन जेके मीटिंगूं थियनि थियूं से बि हिते थी सघनि थियूं। हर सहूलियत ई तव्हां हर क़िस्म जो माना सहूलियतूं ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु सहूलियतूं आहिनि। दोस्तनि दोस्त कीअं इंजॉय करियो पिया? बाक़ी त मज़ो आहे। न को हाणे हैदराबाद वञण जी ज़रूरत आहे, न को कराची वञण जी ज़रूरत आहे। पंहिंजो टंडो मोहम्मद खान पंहिंजो शहर टंडो मोहम्मद खान मालपीड़ी वेझो हैदराबाद मदीन रोड ते। राजू निज़ामानी का परेगा आया ये दोस्त असांजा राजू निज़ामानी का राजू निज़ामानी मुंहिंजो पंहिंजो ज़ाती बि ॻोठु आहे। राजू निज़ामानी जा दोस्त आया आहिनि, राजू निज़ामानी दोस्त आहिनि। दोस्तो ॿियो ख़बर इंजॉय करियो पिया, पाण खे केॾा वञण जी ज़रूरत ई कोन्हे, हाणे हिते ई माग भला ठही आहिनि माशाल्लाह। जी इंजॉय करियो पिया बिल्कुलु। राजू निज़ामानी तक़रीबन हितां खां 8-10 किलोमीटर जी दूरी आहे, पर उतां खां बि दोस्त हिते आयल आहिनि ऐं परे परे जा दोस्त जेके आहिनि उन्हनि खे बसि ईअं आगाह था करियूं मालपीड़ी जेका आचर जी मालपीड़ी टंडो मोहम्मद खान आहे, इन खां लिंक रोड अचे पियो सिधो ग्रीन शहर। हीअ बहितरीनु पार्किंग आहे हिते ऐं पार्टी जे लाइ मूं वरी ॿुधाए छॾियो आहे तव्हांखे। एनजीओ जी मीटिंगूं आहिनि, पार्टियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके बि सालगिरहनि जा मौक़ा आहिनि, ख़ुशियुनि जा मौक़ा आहिनि, उहे अची हिते तव्हां इंजॉय करे सघो था। अञा त लाइटिंग वारा सीन तव्हांखे ॾेखारे न थी। दोस्तो ड्रेस जेका ड्रेसिंग कंदा आहिनि दोस्त स्विमिंग जे लाइ, उनजी चेंजिंग जे लाइ हीअ रूम आहे। तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ो रूम हीअ आहे, ॿियो रूम बि तव्हांखे ॾेखारियूं था। दोस्तो हीअ बि रूम जेको आहे मूं तव्हां पहिरीं ॿुधायो त ड्रेस चेंजिंग वग़ैरह जे लाइ रूम आहे। हेॾां तव्हांखे वॉशरूम ॾेखारियूं था हिते, तव्हां ॾिसी सघो था हीअ वॉशरूम ॾिसो तव्हां, हिते वॉशरूम जी बि बहितरीनु सहूलियत आहे माशाल्लाह। VIP माना इंजॉय असां बि कयूं पिया, तव्हांखे बि दावत था ॾियूं। बराए महिरबानी तव्हां ग्रीन चाय टंडो मोहम्मद खान हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। मालपीड़ी जेका टंडो मोहम्मद खान जी आहे, संडे मालपीड़ी आचर जी मालपीड़ी लॻंदी आहे, उनजे बिल्कुलु बराबरि मां रस्तो अचे पियो। तव्हां हिकु दफ़ो अचो इंजॉय करियो, तमामु घणो मज़ो ईंदो तव्हांखे। दोस्तो बुकिंग ऑफिस जेका आहे सा प्रोसेस में आहे, उनजो कमु हले पियो ऐं हिते जेको रिफ्रेशमेंट जो बि पूरो बंदोबस्तु हूंदो। रिफ्रेशमेंट जा हिते मुख़्तलिफ़ स्टॉल लॻंदा, रिफ्रेशमेंट जी इंशाल्लाह तव्हांखे हर शइ त मुयसरु मिलंदी। खाधे पीते जी हिते हर क़िस्म जी सहूलियत तव्हांखे मिलंदी। मिनरल वाटर, खाधे पीते जा बर्गर थिया, पिज़्ज़ा थिया, इन जा मुख़्तलिफ़ स्टॉल लॻंदा। तंहिंमें तव्हांखे कोशिशि असां इहा कंदासीं त खाधे पीते बहितरीनु खां बहितरीनु शयूं मिलनि। तंहिंमें सैंडविच हूंदा, ब्रोस्ट हूंदा, ॿिया मुख़्तलिफ़ खाधे पीते जी शयूं आहिनि। इंग्लिश नालनि ते असांखे अचनि कोन, अची दाल मानी वारा बेस्ट आहे। प्ले ग्राउंड कोई तो मौजूद है, क्रिकेट बैट बॉल तव्हां रही सघो था, फुटबॉल बैडमिंटन
ऐं मुख़्तलिफ़ रांदुनि जो बि हिते सहूलियत मुयसरु आहे। आउं त बैट खणी बीठो आहियां पर केरु मूंखे बॉलिंग कराइण वारो कोन्हे को ऐं मूं वांगुरु तारू कोन्हे को त सो ॿारनि वारे जेको स्विमिंग स्पॉट ते जेको रहिजी वञी सघे थो। तमामु बहितरीनु मज़ो लॻो पियो आहे। असां वरी बि दोस्त खे दावत ॾींदासीं हिकु दफ़ो लाज़मी अचो इंजॉय कजो। तमामु मज़ो लॻो पियो ख़ुदा जो दोस्तो ग्रीन शायर जेको मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो उन लोकेशन जेका मां ॿुधायूं पिया हीअ आहे मेन हैदराबाद रोड उहा पिड़ी ऐं हीअ जेको बदीन खां राइट जो रस्तो वञे ऐं अगरि अवां हैदराबाद खां अचो त लेफ्ट साइड ते हीअ लिंक रस्तो जेको थो वञे पियो त ग्रीन शायर पार्क जेको आहे फार्म हाउस उन वञण जी लोकेशन हीअ आहे। हिते जेको ग्रीन शायर फार्म हाउस जो जेको बोर्ड लॻल आहे जिते व्हाट्सअप नंबर बि मौजूदु आहे ऐं अवां बिल्कुलु आराम सां ऐं सिधो पुॼी सघो था। छो हीअ जेका आहे असां मालपीड़ी आहे आचर जी वारी मालपीड़ी आहे उन आचर वारी मालपीड़ी जे बिल्कुलु बराबरि मां हीउ रस्तो वञे पियो या मां ॾियारी ॾिसी सघो था। आचर जी मालपीड़ी जी हद ख़तमु थिए पई हितां ई सिधो रस्तो अवां साम्हूं ॾिसी सघो था त हीअ जेके बतियूं ॿरनि पियूं इहे ग्रीन शायर जेको सो फार्म हाउस आहे। अवां अचो इंजॉय करियो माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो। असां बि घुमण आयासीं ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं अव्हांखे बि दावत हिकु दफ़ो लाज़मी अचिजो दोस्तो।